अॼोके ॾींहं जो अॼु जेको प्रोग्राम हुयो उनमें काफ़ी दोस्तनि तक़रीरूं कयूं ऐं अॼु योम सियाह जो ॾींहुं असां मल्हायो आहे इनके अॼु ॾींहं के सो जेको 5 तारीख़ ते थियो उहो पाकिस्तान के अंधेरे में धिकण जी कोशिश कई वई ऐं बिल्कुलु उन्हनि सोचियो त पाकिस्तान अंधेरनि में हलियो वेंदो। सो अॼु जो ॾींहुं असांजी पीपल्स पार्टी ख़ासि करके ऐं तमामु पाकिस्तानियुनि जे लाइ उहो ॾींहुं आहे जेको जंहिं ॾींहुं मुल्की मईशियत ऐं मुल्क जे हिकिड़े जमहूरी हुकूमत ऐं अवाम जे हक़नि ते डाको हणी हुकूमत ख़तमु कई वई। अॼु जो ॾींहुं असांजे लाइ सियाह ॾींहुं आहे। ही लॉ कॉलेज भुट्टो साहब जे नाले सां आहे ऐं इन जे करे असां सभई जेको प्रोग्राम थींदो आहे हिते ईंदा आहियूं ऐं हिते जे शागिर्द जेके पढ़नि था उहे ख़ुशनसीब आहिनि जंहिं कॉलेज में पढ़नि था उहो लीडर जे नाले ते आहे। उन लीडर जो आहे फ़लसफ़ो जंहिं लीडर अवाम जे लाइ जान ॾिनी ऐं मां ख़ासि करे वकील दोस्तनि जे लाइ इहो पैगाम ॾींदुमि हितां पढ़ी करे जॾहिं वञनि पंहिंजी अदालतुनि में ऐं पंहिंजे कॾहिं उहे जज थींदा या हाई कोर्ट जो या सुप्रीम कोर्ट जो या सेशन कोर्ट जो वकील थींदा तो माण्हुनि जे लाइ विड़नि ऐं पंहिंजे हक़ ऐं सच ते बीहनि ऐं तमामु पंहिंजे मारूड़नि जी ख़िदमत कनि।